अस्सलाम वालेकुम, मैं ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ़ यू। अच्छा, अॼु त जीअं ॿिए टॉपिक आहे हर्बीवोर्स, कार्निवोर्स एंड ओमनीवोर्स। हाणे तव्हां ॾिठा हूंदा पास्ट पेपर बि जेकॾहिं त हे मोस्ट इंपॉर्टेंट टॉपिक्स आहिनि ऐं हिन मां उहो MCQs कढंदो ई कढंदो आहे, स्पेशली नंढे स्केल जी जेकी जॉब्स हूंदी आहे उन मां। त अॼु पाण खे थोरो डिटेल में ॾिसंदासीं टिनिनि खे ऐं हिन खे सम्झण जी कोशिशि कंदासीं जीअं हिन में जेको को बि उहो MCQs पुछे त पाण खे तुरंत अची वञे। ऐं नंबर पहिरें ते अचे थो हर्बीवोर्स। हाणे हर्बीवोर्स नाले में नज़र अचे थो हर मतिलबु पौधा जेके हूंदा आहिनि, ठीकु आहे। त मतिलबु उहे जानवर जेके सिर्फ़ु प्लांट्स ते गुज़ारो कनि, जेके सिर्फ़ु सब्ज़ी खोर हुजनि, ठीकु आहे। जेके सिर्फ़ु जेको आहे सो सब्जियूं खाइनि, प्लांट्स खाइनि, पता खाइनि, मतिलबु जेके गोश्त न खाइनि, न चिकन खाइनि, गोश्त जी मतिलबु कहिड़ी बि कैटेगरी में उहे न अचनि, फाल न कनि, ठीकु आहे। दोज़ एनिमल्स डेट फीड ऑन प्लांट्स, ठीकु आहे, नंबर 1 चए त उहे फीड कंदा ई प्लांट्स आहिनि, ठीकु आहे। लीव्स, फ्रूट्स या अदर प्लांट बेस्ड जेकी बि फूड हुजे उहे पंहिंजी खुराक लाइ, न्यूट्रिशन लाइ कंज़्यूम कंदा आहिनि, ठीकु आहे। हर्बीवोर्स जेके आहिनि उहे फीड कंदा आहिनि प्लांट्स खे। प्लांट्स में पोइ लीव्स बि अचनि था, फ्रूट्स बि अचनि था, ठीकु आहे। या प्लांट्स पे बि जेकी बि न्यूट्रिशन अचे थी उहे पंहिंजे खुराक लाइ उहे यूज़ कनि था, ठीकु आहे। दे आर नोन एज प्राइमरी कंज्यूमर्स, ठीकु आहे। हाणे हिननि टिनि मां इहो क्वेश्चन ईंदो आहे त भाई हर्बीवोर्स, कार्निवोर्स एंड ओमनीवोर्स मां प्राइमरी कंज्यूमर्स कहिड़ा आहिनि, त हिन मां प्राइमरी कंज्यूमर्स कहिड़ा आहिनि, हर्बीवोर्स, ठीकु आहे। ऑक्यूपाई लेवल 2 आर हायर इन दी फूड चेन। ही लेवल 2 बि पुछंदा आहिनि तव्हां, उहो कॾहिं कॾहिं MCQ पुछंदा आहिनि त बाबा हर्बीवोर्स जी कहिड़ी लेवल आहे, लेवल 2 आहे, ठीकु आहे। ऐं इहे हायर आहिनि फूड चेन में, जेकी बि फूड चेन में टे अचंदा आहिनि जी फूड चेन में हायर कहिड़ा आहिनि, हर्बीवोर्स, ठीकु आहे। प्राइमरी कंज्यूमर बि इहे आहिनि। अॻिते चए थो त देयर आर हर्बीवोर्स डेट स्पेशलाइज़ इन फीडिंग ऑन सर्टेन पार्ट्स ऑफ द प्लांट, ठीकु आहे। हाणे कुझु अहिड़ा हर्बीवोर्स आहिनि जेके स्पेशलाइज़ आहिनि, मतिलबु ईअं सम्झो तव्हां हिनखे सवली आसान सिंधी में ईअं सम्झो त कुझु अहिड़ा हर्बीवोर्स हूंदा आहिनि जानवर जेके जेको आहे सो जिन जी स्पेशलाइज़ेशन हूंदी आहे। मतिलबु कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके फ्रूट्स ते गुज़ारो कंदा आहिनि, ठीकु आहे। उनखे पाण फ्रिगोवोर चवंदा आहियूं, ठीकु आहे। कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेको पंहिंजी लीव्स ते जेको आहे सो पन खाईंदा आहिनि, ठीकु आहे। ॿूटा खाईंदा आहिनि, ठीकु आहे। उनखे पाण छा था चयूं, फोलीवोर्स चऊं था, ठीकु आहे। बसि हिन में इहे ॿई शयूं मेन जेके तव्हांखे यादि रखणियूं आहिनि। उनखां पोइ अचे थो कार्निवोर्स, ठीकु आहे। हर्बीवोर्स में ॿियो अहिड़ो कोई MCQ कोन्हे हो जेको कढे थो। हाणे हर्बीवोर्स में कहिड़ा जानवर अचनि था, जेकॾहिं पाण एग्ज़ाम्पल वठूं हिन में, त उहे सॼा जानवर जेके प्लांट खाइनि था, ठीकु आहे। जंहिंमें गऊं अचे थी, मेंहिं अचे थी, ठीकु आहे, रिढ अचे थी, ॿकरी अचे थी। तव्हांखे पाण खे थोरो ज़हन ते ज़ोर ॾियो, तव्हांखे पाण खे ख़बर आहे भाउ उहे कहिड़ा जानवर आहिनि जेके सिर्फ़ु ॿूटनि ते गुज़ारो कनि था, ठीकु आहे। जेके सिर्फ़ु ॿूटनि ते, पननि ते, प्लांट्स ते गुज़ारो कनि था, माना उहे कहिड़ा आहिनि, उहे हर्बीवोर्स आहिनि, ठीकु आहे। हाणे उन मां जेके फ्रूट्स ते कनि था उनखे पाण फ्रिगीवोर चवंदा आहियूं। जेके फीड कनि था लीव्स ते उनखे पाण छा था चयूं, फोलीवोर्स चऊं था। बसि हे ॿ शयूं तव्हांखे यादि रखणियूं आहिनि। प्राइमरी कंज्यूमर कहिड़ा आहिनि, उहे बि हर्बीवोर्स आहिनि, सही आहे। उनखां पोइ अचे थो कार्निवोर्स। हाणे कार्निवोर्स उहे एनिमल हूंदा आहिनि जेकी पंहिंजी न्यूट्रिशन लाइ, खुराक लाइ हमेशह ॿियनि जानवरनि ते या ॿियनि ते भारींदा आहिनि, ठीकु आहे। जीअं इंसानु आहे, इंसानु पंहिंजी खुराक लाइ छा थो करे, ॿियनि ते भाड़े थो, ठीकु आहे। दे रिलाए ऑन अदर एनिमल फॉर देयर फूड, ठीकु आहे। त इहे हमेशह ॿियनि जानवरनि ते भाड़ींदा आहिनि। हे प्लांट्स न आहिनि खाईंदा, ठीकु आहे। हे छा खाईंदा आहिनि, सिर्फ़ु गोश्त खाईंदा आहिनि, गोश्त खोर जंहिंखे पाण सिंधी में चऊं त कार्निवोर्स बेसिकली पाण गोश्त खोर जेके जानवर हूंदा आहिनि उनखे चऊं था, ठीकु आहे। दीज एनिमल हैव सेवरल एडाप्टेशन डेट हेल्प्स इन देयर हंट। हाणे एडाप्टेशन मतिलबु हे मुख़्तलिफ़ माहौल में इहे मुख़्तलिफ़ अंदाज़ में रहनि था, जेके उन्हनि जी जेको हंट करे मतिलबु जेको आहे जेको शिकार कनि था उन में उन्हनि जी मदद करे थो, ठीकु आहे। फॉर एग्ज़ाम्पल बिग कैट्स आहिनि, बिग कैट्स में कहिड़ा अचनि था, लॉयंस शींहं था अचनि, टाइगर चीता अचनि था, ठीकु आहे। इहे छा आहिनि जी, रोबस्ट बॉडी हूंदी आहे, इहे तकड़ा हूंदा आहिनि जी, स्पीडी हूंदा आहिनि, ठीकु आहे। इहे पंहिंजे वञी करे शिकार ते पुॼंदा आहिनि। तव्हां नेशनल जियोग्राफिक ॾिसंदा हूंदो त टाइगर में एतिरी स्पीड हूंदी आहे त हू मिंट में वञी करे पंहिंजे हुनखे जेको शिकार हूंदो आहे उनखे झपटींदो आहे, ठीकु आहे, ऐं उनखे पंहिंजी शिकार करे खाईंदो आहे। इन जी बॉडी जेकी हूंदी आहे उन में पावरफुल जॉज़ हूंदा आहिनि, ठीकु आहे। ॾंद तव्हां ॾिठा हूंदा, उन जा जेको आहे जा जेकी उहा वॾी पावरफुल हूंदी आहे, उहा हॾनि खे ऐं जेको आहे सॼी उन जी बॉडी खे जेको आहे हिकदमि सां गड़काए सघे थी, सही आहे। उनखां पोइ दे कैन बी क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ देयर फीडिंग हैबिट्स। हाणे ही जेके हर कार्निवोर्स आहिनि उहे पंहिंजी फीडिंग जेके हैबिट्स आहिनि उनजे मुताबिक़ हिननि खे
मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ में क्लासीफाइड कयो आहे इन्हनि जानवरनि खे, त इहे कहिड़नि जानवरनि खे कीअं कंज़्यूम कनि था। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, कुझु अहिड़ा जानवर आहिनि जेके सिर्फ़ु एनिमल खे खाइनि था, ठीकु आहे। कुझु अहिड़ा जानवर आहिनि जेके जेको आहे सो इंसेक्ट खे खाइनि था, कुझु जेके आहिनि सो वॉर्म्स जेके हूंदा आहिनि उनखे खाईंदा आहिनि, ठीकु आहे। त कार्निवोरस एनिमल्स खे जी क्लासीफिकेशन कई वई आहे उन्हनि जे कंज़्यूम जेको फूड कनि था उन जी बेसिस पे, सही आहे। हा, जेकर पाण उन में ॾिसूं त एवीवोर आहे, ठीकु आहे। हाणे एवीवोर जेको आहे सो छा थो करे, कंज़्यूम करे थो बर्ड्स खे। त जेके बर्ड्स खाईंदा आहिनि कार्निवोर्स, उहे कहिड़ा हूंदा आहिनि, एवीवोर हूंदा आहिनि। इहो बि MCQ ईंदो आहे। उन खां पोइ इंसेक्टिवोर्स जेके आहिनि सो उहे कहिड़ा हूंदा आहिनि, जेके कंज़्यूम कंदा आहिनि इंसेक्ट खे, चीतनि खे, ठीकु आहे। उन खां पोइ उहो पुछंदो आहे त वर्मी वोर कहिड़ा हूंदा आहिनि, जेके वॉर्म्स खे, ठीकु आहे, जेके ज़मीन जे अंदरि हूंदा आहिनि, तव्हां ॾिसंदा आहिनि वॉर्म्स, उनखे जेके पाण जीत पइजी विया आहिनि कंहिंमें, ठीकु आहे, उनजे अंदरि जेके वॉर्म्स हूंदा आहिनि उन्हनि खे जेको आहे से कंज़्यूम कंदा आहिनि। उन खां पोइ हेमाटोफ आहे, उहो छा था कनि, ब्लड कंज़्यूम कनि था, ठीकु आहे। जेके ब्लड खे कंज़्यूम कनि था, पंहिंजी जेकी न्यूट्रिशन आहे उहे किथां था वठनि, ब्लड मां वठनि था, ठीकु आहे। उन खां पिस्कीवोर आहे, पिस्कीवोर जेको आहे सो उहे छा था कंज़्यूम कनि, फिश खे कंज़्यूम कनि था। तव्हां ॾिठा हूंदा, इहे समुंड जे अंदरि हूंदा आहिनि। उन खां पोइ ओवीवोर आहे, ओवीवोर जेके एनिमल्स आहिनि उहे छा था कनि, एग कंज़्यूम कनि था, ठीकु आहे। त सॉरी, कार्निवोर जेके एनिमल्स आहिनि उन्हनि जी जेकी फीडिंग आहे, जेकी फूड उहो कंज़्यूम कंदा, उनजी बेसिस ते उनजी क्लासीफिकेशन कई वई आहे इन्हनि 6 हिसनि में, ठीकु आहे। त बर्ड्स खे कहिड़ा कंज़्यूम कनि था, इंसेक्ट खे कहिड़ा कनि था, वॉर्म्स खे कहिड़ा कनि था, ब्लड मां कहिड़ा जानवर आहिनि जेके पंहिंजी न्यूट्रिशन वठनि था कार्निवोर्स, फिश मां कहिड़ा वठनि था, एग मां कहिड़ा वठनि था, ठीकु आहे। यादि करे छॾिजो। उन खां पोइ हिन जी जेको आहे सो वधीक जेको आहे हिननि खे डिवाइड कयो वेंदो आहे, उनजी जेकी फूड जेको हूंदो आहे न, उनखे कीअं हासिलु था कनि, ठीकु आहे। उन्हनि ते बि हिन जी डिवीजन थींदी आहे। हाणे प्रीडेटर, तव्हां ॿुधो हूंदो, प्रीडेटर उहे एनिमल हूंदा आहिनि जेकी पंहिंजी खाइण वारी शइ खे शिकार कंदा आहिनि, ठीकु आहे। उन जी अॻियां तव्हां रखो, उनखे उहे हमेशह शिकार करे पंहिंजी शइ खाईंदा आहिनि, जंहिंमें पाण ॾिठो आहे टाइगर ईंदा आहिनि, वॉल्स हूंदो आहे, लायन्स हूंदा आहिनि। इहे छा था कनि त पंहिंजे जेको खाइण वारी शइ आहे उनखे शिकार करे खाईंदा आहिनि, ठीकु आहे। तव्हां जंगल में जेके ॾिसंदो उनखे छुड़ियल जेके हिन में ठाहिया हूंदा आहिनि चिड़िया घर में, ज़ू में, उनजी ॻाल्हि नथा कनि, छो त उनखे त एतिरी आज़ादी न हूंदी। जेके नेशनल जियोग्राफिक ते तव्हां डिस्कवरी चैनल ते ॾिसो त इहे जेकॾहिं खुलियल हुजनि ऐं मुख़्तलिफ़ या अफ्रीका जे मैदाननि में हुजनि त इहे हमेशह पंहिंजे शिकार खे हंट करे खाईंदा आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ स्कैवेंजर्स उन्हनि में हूंदा आहिनि। हाणे स्कैवेंजर्स उहे हूंदा आहिनि जेके डेड एनिमल्स मां, ठीकु आहे, या डिकाइंग एनिमल्स मां उनखे खाईंदा आहिनि। छा डेड एनिमल्स खे खाईंदा आहिनि, छो खाईंदा आहिनि त उनजी डीकम्पोज़िशन कंदा आहिनि। हाणे पाण मां जेके बि एनिमल्स आहिनि, हर एनिमल जी डीकम्पोज़िशन थींदी आहे, इवन इंसान जी बि। त पाण मां हर शइ जेको आहे त हिकु हीअ जेकी लाइफ आहे न उहा हिन साइकिल में हले थी। जॾहिं इंसानु मरे थो, ठीकु आहे, पोइ छा था कनि स्कैवेंजर्स, या को बि जानवर मरे थो, स्कैवेंजर्स तव्हां ॾिठा हूंदा, जेकॾहिं को कुतो ॿिली किथे बि मरी थो वञे त उहो आहिस्ता आहिस्ता जेकॾहिं उनखे को खणे नथो त उहो बिल्कुलु ख़तमु थींदो आहे। उहो छो ख़तमु थींदो आहे त जेके स्कैवेंजर्स हूंदा आहिनि, इन जी उहा इहे छा कंदा आहिनि, उनजी डीकम्पोज़ कंदा आहिनि, उनखे खाईंदा आहिनि एनिमल खे डिकेइंग करण लाइ। त उनजी डीकम्पोज़िशन थींदी आहे, उन मां जेके मिनरल्स हूंदा आहिनि, जेके उनजी उनजे अंदरि जेकी ॿियूं जेकी शयूं उहे हिन उनजे स्कैवेंजर जे अंदरि वेंदियूं हलियूं, स्कैवेंजर खे वरी ॿिया एनिमल खाईंदा, ठीकु आहे। उन खां अलावा इन्हनि मां जेकी ॿी मिनरल्स निकिरंदा उहे प्लांट्स वेंदा, प्लांट्स जॾहिं वधंदा त उनखे वरी इंसान खाईंदा। त इहा हिकु साइकिल हले थी, ठीकु आहे। त जेके स्कैवेंजर उहे डीकम्पोज़िशन कंदा आहिनि कंहिं बि एनिमल जी। हाणे इन में कहिड़ा कहिड़ा अचनि था, वल्चर्स आहिनि, इन में ईगल्स बि अचे थो। हाणे ज़रूरी न आहे स्कैवेंजर जेको आहे सो उहो हमेशह ई डीकम्पोज़िशन करे, ठीकु आहे। कुझु अहिड़ा स्कैवेंजर्स बि हूंदा आहिनि जेके शिकार करे, जॾहिं हुनखे ज़रूरत पवंदी आहे खाधे जी, शिकार करे बि खाधो खाईंदा आहिनि, जंहिंमें ईगल्स अचनि था, सही आहे। स्कैवेंजर्स जी तव्हांखे आई होप तव्हां सही सॼी ख़बर पइजी वई हूंदी। त इहे डीकम्पोज़िशन कंदा आहिनि। उन खां पोइ जेको आहे सो इन जी कंपोज़िशन ऑफ डाइट, ठीकु आहे, उन जे हिसाब सां बि हिननि खे डिवाइड कयो वेंदो आहे, ठीकु आहे। हाणे हाइपर कार्निवर्स कहिड़ा हूंदा आहिनि, जंहिंमें अचे थो रेट्स अचे थो, शार्क्स अचे थो, ऑवल्स अचनि था। इहे छा था कनि त इहे 70% जेकी उन्हनि जी डेली जी डाइट आहे उन में 70% उहे मीट कंज़्यूम कंदा आहिनि, ठीकु आहे। उनखे पाण छा था कयूं, हाइपर कार्निवर्स, ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो मेज़ो कार्निवर्स। मेज़ो कार्निवर्स जेके आहिनि उहे 50 to 70% मीट खे इंटेक कंदा आहिनि, जंहिंमें डॉग्स अचनि था, फॉक्स अचनि था, ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो हाइपो कार्निवर्स। हाइपो कार्निवर्स उहे हूंदा आहिनि जेके लेस देन 30% मीट खे कंज़्यूम कंदा आहिनि, जंहिंमें इंसानु अचे थो, ठीकु आहे, या ब्लैक बियर्स, ठीकु आहे, कारा जेके रिछ हूंदा आहिनि उहे इन में ईंदा आहिनि, सही आहे। हाणे हे जेको आहे सो इहे हुया तव्हांजा
कार्निवर्स। हाणे कार्निवर्स जी जेकॾहिं ॿी पाण ॾिसूं त कार्निवर्स जेके आहिनि सो इहे लाज़िमी न आहिनि त सिर्फ़ु मीट ई खाइनि। हाणे रेड पांडा हिकु अहिड़ो जानवर आहे जेको कॾहिं कॾहिं प्लांट्स बि खाईंदो आहे, उहो बिल्कुलु लेस क्वांटिटी में जेको आहे सो मीट खे कंज़्यूम कंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ जेकॾहिं हिन जी हिकु ॿी शइ हूंदी आहे कार्निवर्स जी, उहा इहा हूंदी आहे त हिन जी जेकी जॉ लाइन हूंदी आहे, जॾहिं पाण का शइ खाईंदा आहियूं जीअं इंसानु आहे त उहा हमेशह अप एंड डाउन थींदी आहे, ठीकु आहे। उहो उनखे मूव नथो करे सघे, ठीकु आहे। साइड मूवमेंट हुनजी हूंदी न आहे जॉ जी। जीअं तव्हां ॾिसो मेंहिं जॾहिं खाईंदी आहे, ठीकु आहे, या हुनजे वात में जॾहिं स्ट्राच मुंहं में पैदा थींदो आहे त उहो गोल उन मुंहं खे घुमाईंदी आहे, ठीकु आहे। वात खे जेको आहे सो घुमाईंदी आहे, जॉ लाइन खे मूवमेंट हेॾां होॾां करे सघे थी, लेफ्ट राइट, ठीकु आहे। पर जॾहिं कार्निवोर्स कनि था उहे छा था कनि, अप एंड डाउन उनजी मूवमेंट थींदी आहे, सही आहे। उन खां पोइ अचे थो ओमनीवर्स। हाणे ओमनीवर्स छा आहे, इन जो ओमनी मों ई तव्हांखे नाले में ई ख़बर पइजे थी त ही उहे जानवर्स आहिनि जेके प्लांट्स बि खाईंदा आहिनि, एनिमल बि खाईंदा आहिनि, ठीकु आहे। इहे पंहिंजी न्यूट्रिशन इहे ॿिन्हिनि मां हासिलु कंदा आहिनि, ठीकु आहे। प्लांट्स मां बि न्यूट्रिशन हासिलु कंदा आहिनि इहे, ऐं जेको आहे सो एनिमल मां बि न्यूट्रिशन हासिलु कंदा आहिनि। हाणे इन में जेको आहे सो ह्यूमन अचे थो, रेकन्स अचे थो। हाणे रेकन्स तव्हां ॾिठा हूंदा, इहे उन्हनि ते हूंदा आहिनि, गोश्त खोड़ इहे मेमल्स हूंदा आहिनि, ऐं इहे हमेशह वणनि ते हूंदा आहिनि, वणनि ते पंहिंजी ट्रेवलिंग कंदा आहिनि, ठीकु आहे। पिग्स अचे थो जंहिंमें, ठीकु आहे। रेड्स आहिनि, चूहा आहिनि, ठीकु आहे। इहे बि छा था कनि, इहे प्लांट्स बि खाइनि था ऐं एनिमल्स खे बि खाइनि था, ठीकु आहे। रिछ मतिलबु खंज़ीर जंहिंखे पाण चवंदा आहियूं, सही आहे। त ओमनीवर्स उहे आहिनि जेके ॿिन्हिनि शयुनि खे खाइनि था, ठीकु आहे। हाणे ओमनीवर्स में जेके बि हिन जेको आहे सो प्लैनेट अर्थ स्पेशीज़, उन मां 8.7 मिलियन स्पेशीज़ जेके आहिनि या एनिमल्स जेके आहिनि उहे ओमनीवर्स आहिनि, ठीकु आहे। 8.7 मिलियन स्पेशीज़ एनिमल जेके आहिनि उहे ओमनीवर्स आहिनि, सही आहे। हाणे ओमनीवर्स में ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसान बि अचे थो, ठीकु आहे। छो त इंसान बि जेको आहे सो गोश्त बि खाए थो, सब्ज़ी बि खाए थो, ठीकु आहे। ऐं हिन में ओमनीवर्स में उहे जानवर बि ईंदा आहिनि जेके हंट करे खाईंदा आहिनि, ठीकु आहे। जीअं इंसानु आहे, इंसानु हमेशह कॾहिं कॾहिं वेंदो हंटिंग कंदो आहे। जीअं अॼु खां जेकॾहिं पाण अॻिते वञूं हलिया पॉइंट बीसीज़ में, त इंसानु छा कंदो, शुरू में हंटिंग कंदो, हंट करे खाईंदो हुयो, ठीकु आहे। त ओमनीवर्स वारा जानवर बि हंटिंग करे सघनि था। त हे ई टे मेन शयूं हुयूं, ठीकु आहे, ओमनीवर्स, कार्निवर्स एंड हर्बीवर्स। त हिननि खे यादि करे छॾियो, हिन खे ॾिसी छॾियो, हिननि मां लाज़मी हिकु ॿ क्वेश्चनूं कढंदो आहे। इंशाल्लाह सुभाणे पाण नए टॉपिक सां मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।